भारत पहलगाम वाक़िए जो कूड़ो इल्ज़ाम मड़ियो। पहलगाम वाक़िए के हवाले से भारतीय कूड़ बाबत दुनिया के आगाह किया। भारतीय जायदाद के मामले से चीन पाकिस्तान की भरपूर हिमायत कई। दुनिया पाकिस्तान के मौक़िफ़ के तस्लीम कर रही है। आलमी बिरादरी असांजे मौक़िफ़ के सुठे नमूने से समझी चुकी है। पाकिस्तान असराती अंदाज से दुनिया आॾो पंहिंजो मौक़िफ़ रखियो। पाकिस्तान जो सिफारती वफ़द वाशिंगटन पहुंच चुको है। नायब वज़ीर आज़म परदेही वज़ीर इसहाक़ डार की प्रेस कॉन्फ्रेंस से चयाई भारत के खिते में बालादस्ती जी दावा कूड़ ते बदल है। भारत जो न्यू नॉर्मल दफ़न थी चुको है। पाकिस्तान पंहिंजी दिफ़ा जो हक़ रखंदे भारतीय जायदाद जो मुक़ाबलो कयो। भारत में मातम थी रहियो आहे। हिक ॿिए मथां इल्ज़ाम मड़िया पिया वञनि। पाकिस्तान के सफारती मिशन के सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में आला सतही वफ़द वाशिंगटन पहुतल। पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान सईद शेख पार्लिमानी वफ़द जो इस्तक़बाल कयो। वफ़द अमरीकी अमलदारनि ने थिंक टैंक आॾो भारतीय जारियत बाबत पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रंप इंतज़ामिया ते कश्मीर जो मसइलो हल करण लाइ ज़ोर भरींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो केस यूएन सेक्रेटरी जनरल आॾो पेश करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लिमानी वफ़द सां गॾु गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस सां मुलाक़ात। एंटोनियो गुतरस खे वज़ीर आज़म जो ख़त पेश। सफारती मिशन जे सरबराह जे सिंध तास मुआहिदे खे हल कराइण जी अपील। बिलावल भुट्टो ज़रदारी पहलगाम हमले खां पोइ भारत जे बेबुनियाद इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। चवे थो भारत जा हिक तरफ़ा फ़ौजी उपाउ ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस पाकिस्तान जी अमन पसंदी जी वाखाण कंदे ॾखण एशिया में छिकताण घटाइण लाइ गॾियल क़ौमुनि जे सहकार जो यकीन ॾियारियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लिमानी वफ़द सां गॾु गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर फैलमोन यांग सां बि मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी बिरादरी ते ज़ोर भरियो त सिंध तास मुआहिदे जी बहाली ऐं ॻाल्हियुनि जी शुरूआत लाइ किरदारु अदा करे। जनरल असेंबली जे सदर अमन लाइ ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जी हिमायत कई। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान के इलाके दत्ताखेल में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ISPR मूजिब दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई में 14 भारतीय स्पॉन्सर्ड खारजी मारिजी हुआ। ऑपरेशन में मारिजी वयल खारजन वटां हथियार गोलियों हथ कई वयूं। इलाके में खारजन के खात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां उत्तर वज़ीरिस्तान में 14 दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो इंसानियत जे दुश्मन दहशतगर्दनि जा अज़्म खे मिट्टी में मिलाए छॾींदासीं। सिक्योरिटी फोर्सेस जे पेशेवरानी महारत सबब दहशतगर्दी जो जल्द ख़ात्मो आणींदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। कौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास अॼु थींदो। ईंदड़ माली साल जी क़ौमी तरक़ियाती बजट की मंजूरी ॾिनी वेंदी। ज़रीअनि मूजिबि इजलास में ईंदड़ माली साल जी मैक्रो इकनॉमिक फ्रेमवर्क की मंजूरी ॾिनी वेंदी। ईंदड़ माली साल लाइ क़ौमी तरक़ियाती बजट 4000 अरब रुपया रखण जो इम्कान। PSDP जी मद में 1000 अरब रुपया रखण जो इम्कान। सालियानी प्लान कोऑर्डिनेशन कमेटी ईंदड़ माली साल के लाइ GDP ग्रोथ 4.2% रखण की मंजूरी। इजलास में गिलगित बल्तिस्तान समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं सूबाई नुमाइंदा शरीक थींदा। मलीर जेल में फरार थियल वधीक 3 कैदी गिरफ्तार। पुलिस मलीर जेल में फरार थियल कैदियुनि मां 3 कैदियुनि खे गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार थियल कैदियुनि जो अंग वधी 94 थी वियो। 122 कैदी अञा ताईं गिरफ्तार न थी सघिया। जेल अख़्तियारियुनि मूजिबि फरार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते छापा हया पिया वञनि। रज़ाकाराणे तौर वापसि ईंदड़ कैदियुनि सां रिआयत कई वेंदी। जेल मां फरार थियल कैदियुनि जो केस शालती टाउन में दाख़िल थियल आहे।
वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी बिरादरी खां फ़लस्तीन में ॿारनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि कराइण जो मुतालबो। मासूम ॿारनि लाइ महफ़ूज़ दुनिया असांजो फ़र्ज़ु आहे। इंसानियत जो उसूल आहे त असां ॿारनि खे जंग जे असरनि खां बचायूं। फ़लस्तीन में ॿारनि ते जंगी ज़ुल्म इंसानियत ख़िलाफ़ ॾोहो आहे। गॾियल क़ौमूं फ़लस्तीन ऐं कश्मीर में ॿारनि ते इसराइली ऐं भारतीय जारियत खे फ़ौरी बंदि कनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॿारनि ते जारियत जे आलमी ॾींहं ते पैगाम चवे थो ॿारनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियणु सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। ॿारनि जे अगवा जिनसी तशदुद ऐं तालीम ते हमिलो बर्दाश्त जोॻो न आहे। सिंध हुकूमत ॿारनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। सिंध में चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट्स जो दाइरो समूरनि ज़िलनि ताईं वधाए वेंदो। घटि उमिरि ॿारनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ क़ानून ते सख़्ती सां अमल दरामद जारी आहे। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी जी मौलाना फजल रहमान जी रिहाइशगाह आमद। घरू वजीर मौलाना फजल रहमान खां संदसि तबियत बाबति मालूमात वरती। मुल्की सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। पाकिस्तान भारत छिकताण खां पोइ ख़िते जी मौजूदा सूरतहाल ते बि ॻाल्हि। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। हज रुकन अॼु खां शुरू। दुनिया जे कुंड कुर्स मां लखें हाजिन जी मिना ॾांहुं रवाना। दुनिया जी कुंड कुर्स मां लखें हज पंहिंजड़ा ख़मीस जे सुबुह ताईं मिना में इबादत में मसरूफ़ रहंदा। अॼु पंहिंजी रिहाइशगाह खां इहराम ॿधण खां पोइ हाजी ॿ रकातूं नफ़िल निमाज़ अदा करे मिना लाइ रवाना थींदा। हाजी अॼु मिना में ज़ोहर असर मगरिब ऐं इशा जूं निमाज़ूं अदा कंदा। 9 ज़ुल्हज ते अरफात जी मैदान ॾांहुं रवाना थींदा त जीअं हज जो मुखिया वक़ूफ़ अदा करे सघे। ईरान खे मुआहिदो करणु घुर्जे या नतीजनि लाइ तयार रहणु घुर्जे। अमेरिका हितबिरो ॿीहर ईरान खे धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलाइन लेविट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ईरान खे मुआहिदे लाइ तफ़सीली दस्तावेज़ पेश कया आहिनि। अमरीकी सदर रूस ऐं यूक्रेन बाबति पुरुमीद आहे। यूक्रेन हमले खां अॻु रूस खे आगाह न कयो। यूक्रेन मूजिबि रूस ते 117 ड्रोन सां हमलो कयो वियो। सदर ट्रंप खे बि यूक्रेनी हमले जी ख़बर न हुई। अमरीका अॻियां न झुकंदासीं। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो अमरीका खे वाज़िह पैगाम। ईरानी सदर मसूद अमरीकी दबाव जो सख़्त जवाब ॾींदे चयो त को बि आज़ाद माण्हू ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ीअ जे अॻियां न झुकंदो। अमरीकी दबाव ईरान जे एटमी प्रोग्राम खे ख़तमु नथो करे सघे। असां पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते का बि शोदेबाज़ी न कंदासीं। ऐं थाणो बुला खान मां गरियल हालत में लाश हथे। शहर जे मसाण जे प्लाट मां 10 ॾींहनि जो पुराणो गरियल हालत में लाश हथायो आहे। मक़ामी माण्हुनि लाश खे ॾिसी अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप रिटायर्ड उस्ताद मोहम्मद उस्मान ख़ासकेली तौर थी। कंदकोट वेझो हथियारबंदनि जी गाॾी ते फायरिंग। हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। रिसालदार थाणे जे हद में गाॾी न रोकण तां हथियारबंदनि जी फायरिंग में मोज़िज़ नंढू शेख क़तल थी वियो। हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। वाक़िए खां पोइ हथियारबंद फरार। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।